ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। तहरीक इंसाफ़ जो लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान। जॾहिं नतीजा ई कलअदम करार ॾिनल आहिनि त पोइ हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर कीअं बरक़रार रहंदो, इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा रहूं त तहरीक इंसाफ़ जो लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान। जॾहिं नतीजा ई कलअदम करार ॾिनल आहिनि त पोइ हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर कीअं बरक़रार रहंदो, इमरान ख़ान जो इहो चवणु आहे त वाज़े थो कयां त लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वेंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। तहरीक इंसाफ़ के चेयरमैन अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त लाहौर हाई कोर्ट के फ़ैसिले के चैलेंज करण जो ऐलान किया है इमरान ख़ान। जॾहिं नतीजा ई कलअदम करार ॾिनल आहिनि त पोइ हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर कीअं बरक़रार रहंदो, इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। इमरान ख़ान जो वधीक चवणु हो त वाज़े थो कयां त लाहौर हाई कोर्ट के फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वेंदासीं।